अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद परेशान हूंदो। मुराद मरियम खे चवंदो त मां हाणे सुख सां कीअं वेहां, छोजो अली खान हुननि ज़ालिमनि वटि आहे ऐं हू अली खान जे मथां कॾहिं बि रहम न कंदा। ऐं हा, हाणे मां बि रस मंसूर सां हिकु हिकु फुड़ो थी उन खां हिसाब वठंदसि, यानी उनखे हाणे मां कॾहिं बि माफ़ न कंदुसि, उनखे पंहिंजे अंजाम ताईं ज़रूरु पहुचाईंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ ॾाढो ख़ुशि हूंदो ऐं ॿिए पासे रेज़न ककर खे चवंदो त जेॾी महिल असां उते पहुतासीं त पोइ उते मुराद वारा कीअं अची विया, त पोइ उन्हनि खे इहा ख़बर कंहिं ॿुधाई। ककर चवंदो जेके माण्हू असां वटि आया उहे माण्हू बि मुराद वटि विया हा, यानी मुराद खे बि उन्हनि हक़ीक़त ॿुधाई। यानी हाणे तूं इहा सोच त असांखे विढ़ाइण जी कंहिंजी हथ आहे। रेज़न चवंदो त मुंहिंजे अंदाज़ सां इहा सॼी चाल रेस शाहनवाज़ जी हुई ऐं हिकु पासे असांखे ॿुधाई ऐं ॿिए पासे मुराद खे, यानी रेस मंसूर खे फासाइण जी पूरी प्लानिंग ठाही। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर घणो परेशान हूंदो ऐं हू पुलिस वटि एनसी कटराए छॾींदो ऐं पुलिस खे चवंदो त उनखे पंहिंजे हथां गोली लॻी आहे, ॿिए कंहिंजी गोली न। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर घर वेंदो ऐं हुते हुनजी अमा साइण परेशान हूंदी। अमा साइण खे चवंदी त अमा साइण तूं परेशान न थी। ऐं ॿी अहम ॻाल्हि, मां इन जे करे परेशान आहियां त हाणे मां मुराद खे कीअं राज़ी कयां। हाणे उनखे राज़ी करणु ॾाढो मुश्किल आहे, यानी हाणे हू मूंखे धोखेबाज़ सम्झंदो ऐं मूंखे हमदर्द कॾहिं बि न सम्झंदो, जो दुश्मन मूंसां अहिड़ो कमु करे चुका आहिनि। यानी इहा सॼी चाल रेस शाहनवाज़ जी आहे। अगरि हू इहे न करे हा त पोइ मुराद कॾहिं बि मूंखां नाराज़ न थिए हा। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।